अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या बनी इस्राईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व औफ़ू बिअहदी औफ़ि बिअहदिकुम व इय्याय फ़रहबून व आमिनू बिमा अंज़लतु मुसद्दिक़न लिमा मअकुम व ला तकूनू अव्वल काफ़िरिन बिहि व ला तश्तरू बिआयाती समनन क़लीलन व इय्याय फ़त्तक़ून व ला तल्बिसुल हक़्क़ बिल बातिल व तक्तुमुल हक़्क़ व अंतुम तअलमून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजो के दर्स जे शुरू खां अॻु में या बनी इसराईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व औफ़ू बिअहदी, इतां खां यहूदन के अल्लाह तबारक व तआला ख़िताब फरमायो है। तक़रीबन मुकम्मल आख़िरी सिपारे जे आख़िरी आयतुनि ताईं इन्हनि जा ई मुआमलात ऐं मसाइल हलंदा। इन जे करे तव्हां असांखे थोरी उन जी यहूदिन जी जेका तारीख़ी पस मंज़र वाला मामलात ऐं मसाइल आहिनि उन्हनि खे सम्झणु खपे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿ घर वारियूं हुयूं। हज़रत इब्राहीम जी हिकिड़ी जेका घर वारी जेका चाचे जी धीउ हुई हज़रत सारा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन मां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकिड़ो पुटु हज़रत इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम हुयो। सम्झो चङी तरह। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका ॿी घर वारी हुई हज़रत हाजरा, उन मां हिकिड़ो पुटु हुयो हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पाण बाबुल जो को इलाइक़ो आहे जंहिंमें हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी रहाइश हुई। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर जे अंदरि वक़्त जो जेको बादशाह हुयो नमरूद हुयो। तक़रीबन उतां जा माण्हू बुत परस्त हुया जेके बुतनि खे पंहिंजो माबूद सम्झंदा हुआ। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको वालिद साहब हुयो या हज़रत इब्राहीम जो जेको वालिद हुयो आज़र, आज़र जी माना बि पंहिंजी इहा ई आहे त माना बुत ठाहिण वारो, उहो बि बुत परस्त हुयो। इलाइक़ो सॼो माना बुत परस्त सॼो हुयो जिते हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी रहाइश हुई। त बहरहाल त हज़रत इब्राहीम खे अर्ज़ु कयमि त ॿ घर वारियूं ऐं ॿ पुट हुया। किन किताबनि जे अंदरि मुअर्रिख़ीन उन जे ॿियनि पुटनि जे मुतालिक़ बि ॿुधायो आहे त अञा ॿिया बि पुट हुया। वल्लाहु आलम बिस्सवाब, अल्लाह खे वधीक इल्मु आहे। हाणे हज़रत हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन जे लाइ अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम थियो त तव्हां हलिया वञो, वञी पंहिंजो बिवादिन गैर ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम। उन वक़्त में काबतुल्लाह में का शइ न हुई। अल्लाह ताला हज़रत इब्राहीम खे चयो पंहिंजनि बचनि ॿारनि खे छॾे आ। हज़रत इब्राहीम उते छॾे आयो। त पोइ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको पुटु हुयो हज़रत इस्माईल, उन जो कौल ऐं क़बीलो जेको बि हुयो, उन जे मातहत जेका बि ख़ानदान जा अफ़राद हुया उहे तक़रीबन हिते मके जे आसपास जे अंदरि आबाद थिया। हज़रत सारा जेका आहे उन मां पुटु हुयो हज़रत इसहाक़। हज़रत इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम मां वरी अॻिते पुटु थियो हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम। वरी हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे 12 पुट थिया जंहिंजो ज़िक्र सूरह यूसुफ़ जे अंदरि ॿाहिरनि जा मामलात ऐं मसाइल अचनि था। उते इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाए पोइ इहे 12 पुट हुया। इहे वञी करे वरी आबाद थिया। इन्हनि जो असुलु जेको ॻोठु हुयो, इन्हनि जो असुलु जेको ॻोठु आहे फ़लस्तीन जे पासे ॾे एॾे बैतुल मुक़द्दस जे भरिसां कनान जे नाले सां हिकिड़ो शहर हुयो। पर हीउ चूंकि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ अची करे यको हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ हज़रत इसहाक़ जो पुटु हज़रत याक़ूब जा ॿिया पुट मिस्र जे अंदरि ई रहंदा हुया। छो त हज़रत यूसुफ़ जो वाक़ियो अलैहिस्सलातु वस्सलाम जो बि हिते ई मिस्र जे अंदरि थियो।
आबादी हिननि जी ॿुधाई वञे थी त तक़रीबन 6 लखनि जे लॻभॻि हिननि जी नंढड़नि ॿारनि बचनि खां अलावा 6 लख ते आबादी हिननि जी मुश्तमिल हुई जेके उते रहनि पिया। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके भाइर हुया यानी 12 क़बीला इहे हिते आबाद थिया 6 लखनि ताईं वञी करे पहुता। उनखां बाद में अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे अंदरि हिकिड़ो नबी मोकिलियो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम। केरु आयो बाबा नबी? हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला नबूवत ॾिनी, हिननि ॾे मोकिलियईं। जेके आयो अची करे उन टाइम जे अंदरि जेको बादशाह हुयो फिरौन, उनखे चयईं त बाबा हाणे 2 ॻाल्हियूं, अलाह जे दीन जी दावत बि उनखे ॾिनई। उन जो मां न मञींदुमि। चई ठीकु आहे, पोइ जेके हे तो वटि बनी इसराइल वारा रहियल आहिनि न, माना हज़रत याकूब जी जेका औलाद आहे, छो त इहे 12 क़बीला हुया, 12 भाइर हुया, पोइ उन मां 12 क़बीला ठहिया। हज़रत मूसा ऐं फिरौन जे वाक़ियात में बि इहो ई आहे त हज़रत मूसा जॾहिं हिननि खे वठी वञे थो, अॻिते ईंदो मां ॿुधायां थो तव्हांखे, त बहरहाल या त हिननि खे छॾु। हुन चयो त न, बल्कि बज़िद थी रहियो, फ़क़ाल अना रब्बुकुमुल आला, चई त मां आला रब आहियां, मां वॾो आहियां सभिनी खां। बहरहाल अलाह ताला रहम फरमाए। बहरहाल पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे क़बीले वारनि खे चयो हाणे ॻाल्हि इहा आहे त राति जे वक़्त जे अंदरि असुर जे टाइम ते सभु तयारु थियो, सभिनी जो ज़हन तयारु कयूं त सुबुह जो पाण खे हितां निकिरणो आहे। सभु जेके माण्हू हुया उहे तयारु थी करे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु निकिता। पोइ जॾहिं फिरौन खे ख़बर पई ऐं फिरौन जे हामिन खे ख़बर पई, उन पंहिंजा माण्हू मोकिलिया। पोइ इहे विया त हज़रत मूसा जॾहिं दरिया जे अंदरि लथो त लठ जो उछलाईं त 12 रस्ता अलाह ताला उतां तयारु करे छॾिया। हीअ अलाह जी कुदरत आहे, अलाह अकमुल हाकिमीन आहे, बादशाह आहे, हुनजे आॾो त का देरि ई न आहे। लठ जो लॻाईंदे 12 क़बीला। हाणे जॾहिं हे जो उतां बनी इसराइल वारा निकिता त फिरौन वारनि सम्झो हाणे जॾहिं हिननि जे लाइ रस्तो आहे, पर किन त उलमाए मुफ़स्सिरीन लिखियो आहे उहे रस्ता बि एॾा फर्स्ट क्लास जो पाणी जो ईअं सुईअ जेतिरो सुराख बि उन्हनि रस्तनि में ईअं किरास न पियो करे, छो त बादशाह जो हुकुम हुयो त सुईअ जेतिरो काॾों किरास थींदो, अलाह जो हुकुम थी वियो। हीअ किरास करे जीअं बनी इसराइल जे फिरौनी जॾहिं उनजे अंदरि आया पता त रब से वरी पाणी खे हुकुम कयो त पाण में मिली पोइ सभु जो सभु उते तबाह थिया, बर्बाद थिया। उनखां बाद में अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं बनी इसराइल वारनि खे उतां खां आज़ादु फरमाए निकिरी विया फिरौन जे ज़ुल्म खां। फिरौन खे बि अलाह तबाह कयो। अॼु ॾींहं ताईं मिस्र जे अंदरि अजायब घर में उनजी जेका सो बदन उनजो पियो आहे, दवाउनि जे ज़रिए, केमिकल जे ज़रिए उते महफ़ूज़ करे रखियो अथऊं। बहरहाल अल्लाह ताला ॿुधायो आहे त ॾिसो कीअं मां उन्हनि जो हशर कंदो आहियां जेके पंहिंजो पाण खे रब हुजण जी दावा कनि था पिया। हाणे हितां निकिरी करे जॾहिं आया त उलमा फरमाईंदा तक़रीबन 40 साल 30 जे जॻह मकान ते रहिया। माना हिननि खे वरी पंहिंजे ओॾे जेको ॻोठु हुयुनि फ़लस्तीन बैतुल मुक़द्दस जे भरिसां, उते वञण जे लाइ बि हिननि खे 40 साल लॻी विया। घणा साल लॻी विया बाबा? 40 साल। सुबुह जो निकिरनि, शाम जो वरी साॻी जॻह ते। बहरहाल पोइ हिन में इहे मामला जेके हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे वञी चयूं, अलाह ताला हिते हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे घुरायो, हुनखे तौरात अता फरमाई। हज़रत मूसा वरी वियो, वरी जॾहिं मोटी आयो त हिननि ढगी खे पंहिंजो माबूद बणायो, उनखे वरी जेको आहे पूॼणु लॻा। ऐं इहो मामलो ऐं मसइलो जेको मन ऐं सलवा वारो मसइलो हुयो त असां हिकिड़ी शइ ते इक्तिफ़ा न कंदासीं, असांखे बसर बि खपे, खीरो बि खपे, सब्ज़ी बि खपे, दाल बि खपे, ॿी शइ बि खपे। हिकिड़ी शइ खाई खाई तंगी सॼा मामलात ऐं मसाइल हिते थिया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम में वफ़ात करियो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे वफ़ात खां बाद में अल्लाह ताला हिननि वटि नबी जेको मोकिलियो हज़रत यूशा बिन नून अलैहिस्सलातु वस्सलाम, बनी इसराइल वारनि। हज़रत यूशा बिन नून अलैहिस्सलातु वस्सलाम पोइ को वक़्तु आयो, ही विया वञी करे उन पंहिंजो इलाइक़े जे अंदरि जेको हिननि जो पंहिंजो पुराणो इलाइक़ो हुयो उते हे वञी करे आबाद थिया ऐं पंहिंजा ॻोठ आबाद कयूं। पर उते उन वक़्त जे अंदरि मुअर्रिख़ लिखंदा त हिकिड़ो वॾो ज़ालिम ऐं जाबिर बादशाह हुयो बख़्त नसर जे नाले सां, जेको अॻ में जो उतां जो राइश हुयो विया मिस्र, वरी मिस्र मां मोटिया, उन्हनि हिन जे मथां बि माना ज़ुल्म ॾाढा कया। पोइ उन मां यहूदियुनि जा जेके काफ़ी क़बीला हुया उहे निकिरी करे आया। असां हाणे पंहिंजे असल मक़सद जी तरफ़ हलूं था। निकिरी करे निकिरंदा मदीने जी तरफ़ उन्हनि सफ़र कयो। वजह इहा आहे त यहूदी वॾा होशियारु हुया। उन्हनि चयो त पंहिंजे किताबनि जे अंदरि उन्हनि खे जेके निशानियूं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलियल हो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी जॻह ते आबाद थींदा जिते खजनि जा वण हूंदा, ज़मीन हूंदी ऐं जबल हूंदा। त पोइ हे जीअं सफ़र कंदे कंदे जेॾी महिल आया त हिननि जी खजनि जे मथां नज़र पई, उते कुझु माण्हू क़ौम अमालका वारा या ॿिया इहे आबाद हुया।
हिननि जॾहिं ॾिठो त पोइ हिक ॿिए खे चवणु लॻा यार हे निशानियूं त उहे ई आहिनि जेके असां पंहिंजे किताब जे अंदरि पढ़ंदासीं त आख़िरी जेको नबी हूंदो अहिड़ी जॻह ते आबादु थींदो। पोइ बहितर न आहे त असां हिकिड़े भला रही पऊं, जॾहिं आख़िरी नबी अचे त पोइ हुनजे मथां ईमान बि आणींदासीं। बहरहाल पोइ हीअ उते माना उन जे अंदरि अची करे जेको आहे पंहिंजो वसम कयूं या रही पिया। पोइ जेके उन पुराणे वक़्त जे अंदरि जेके क़बीला रहियल हुया उन्हनि सां बि हिननि जी जंग वग़ैरह थी, पर उहे छॾे हलिया विया। हिननि जी आबादी धड़ बधड़ हिते माना वधंदी वई। ॿ हिकिड़ा ॿिया क़बीला हुया जेके यमन खां आया, जंहिंजो हिकिड़े जो नालो आहे औस ऐं ॿिए जो नालो आहे ख़ज़रज। हीअ असल में जेके यहूदियुनि जा जेके क़बीला हुया टे हुया, बनी क़ुरैज़ा, बनी क़ैनुक़ा ऐं जेको आहे सो पंहिंजो बनी नज़ीर जे नाले सां। ऐं वरी ॿ जेके औस ऐं ख़ज़रज हुया इहे यमन खां आया। इहे अॻ में यहूदी हुया, वरी बाद में इहे नसारा थी विया ऐं मुस्लमान बि इहे हिननि खां अॻ में थिया। हे जेके यहूदी आया त भई असां हिते रही था पऊं, हाणे निशानियूं बि मौजूदु आहिनि, असां ईमान आणींदासीं, पर हिननि खां अॻ में बि हू ॿ क़बीला, वरी हिन ॿिन्ही टे क़बीला हुननि जा ॿ क़बीला हे औस ऐं ख़ज़रज वारा, हिननि जी बि पंहिंजो पाण में वॾी माना जंग बंदी थी। अच्छा, जंग बंदी जे दौरान ई यहूदी पोइ हिननि खे चवंदा हुआ त असां जेको आहे जेको आख़िरी नबी ईंदो उन सां गॾिजी करे हिननि सां हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, विड़ान कंदासीं, हूअं कंदासीं, अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कंदा हुआ। पोइ छा थियो त औस ऐं ख़ज़रज जा जेके माण्हू हुया उन वक़्त जे अंदरि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जी दावा कई, पोइ हज ते जेॾीमहिल हिननि जो ओॾे सफ़र जो थियो त हज ते जेॾीमहिल विया त हिननि जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात थी। त जेके औस ऐं ख़ज़रज जे क़बीले वारा माण्हू हुया उन्हनि ॾिसी करे चयो यार हीअ त नबी उहो ई लॻे थो जंहिंजे नाले यहूदी असांखे चवंदा हुआ। निशानियूं जेके ॿुधाइनि पिया उन्हनि, छो त किताबनि जे अंदरि, तौरात जे अंदरि, इंजील आहे, ज़बूर आहे, सभ में अलाह जे रसूल जो ज़िक्र त ख़ुदा बयानु फ़रमाए छॾियो न। हीअ त उहो ई नबी थो लॻे जंहिंजा मामलात ऐं मसाइल असांखे यहूदी ॿुधाईंदा हुआ। छो न असां हिननि यहूदियुनि खां अॻिराई करे मुस्लमान थियूं। पोइ काफ़ी माण्हू उते मुस्लमान थी विया। ॿिए साल ते वरी काफ़ी माण्हू आया जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त हे अलाह जा रसूल, हाणे तव्हां महिरबानी करे मदीने अचो। मदीने जो पहिरियों नालो हुयो यसरब। मदीने जो पहिरियों नालो छा हुयो बाबा? यसरब। अलाह जे रसूल जे अचण खां बाद में मदीनतुर रसूल बणिजी वियो, सम्झो था। मदीने जो बाद में नालो मदीनो आहे। उन इलाइक़े जे अंदरि बीमारियुनि जो बि ॾाढो विगोड़ हुयो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। साहब इकराम बि काफ़ी जेके शुरू में विया बीमार थिया, अलाह जे रसूल जी बरकत अहिड़ी थी जो अॼु ॾींहं में अल्हम्दुलिल्लाह अहिड़ी फर्स्ट क्लास ऐं फिज़ा हवा घुलंदी आहे जो बीमारी जो नालो ई कंहिं क़िस्म जो न आहे। अलाह उन मुल्क खे पाक करे छॾियो मदीने जे मीर जे करे, हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे। त बहरहाल पोइ हीअ यहूदी बि उते आबाद हुया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आया साहब इकराम सां गॾिजी, त पोइ जेके औस ऐं ख़ज़रज जे क़बीले वारा माण्हू हुया उहे त मुस्लमान थिया। यहूदियुनि मां चंद अफ़राद जेके नून टे मुस्लमान थिया। एॾा वॾा मकार, पहिरियों जन्म त असां ईमान आणींदासीं, पोइ हिते बज़ी थी करे बीह रहिया, वरी दीन इस्लाम खे तकलीफ़ूं ऐं नुक़सान ॾिया। ॾींहों राति इन्हनि कोशिशुनि मां कंहिं बि कंहिं क़िस्म जी का बि कोशिशि न घटाई, या मामलात ऐं मसाइल। हाणे ॻाल्हि खे चङी तरह सम्झो। या बनी इसराईल, ए याकूब जी औलाद। बनी इसराईल मां मुराद केरु आहे बाबा? हज़रत इहो सॼी ॻाल्हि इन जे करे ॿुधायमि त जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। ए याकूब जी औलाद, अलाह ताला फरमाए थो, माना यहूदियुनि खे थो चवे, उज़कुरू, हाणे तव्हां यादि कयो, नेमती अल्लती, मुंहिंजी नेमतुनि खे, अल्लती उहे, अनामतु अलैकुम, जेके नेमतूं मां तव्हांजे मथां कयूं, वाउफू बिआहदी, पूरो कयो मुंहिंजे वाइदे खे, ऊफ़ बिआहदिकुम, त मां तव्हांजे वाइदे खे पूरो कयां, वइया यफ़रहबून, ऐं सिर्फ़ु मां खां ई ॾुजो। हाणे अलाह ताला हिते ॾिसो, बनी इसराईल जो लफ़्ज़ हज़रत याकूब अलैहिस्सलाम, इब्रानी, इहो हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो औलाद खे चइबो आहे। ऐं बनी इसराईल जी जेका माना आहे उनजी ॿ मानाऊं, हिकु इहो लक़ब आहे हज़रत याकूब अलैहिस्सलाम। हिकु इन जी माना ॿुधाई थी वञे सफ़वतुल्लाह, छा? सफ़वतुल्लाह। ॿी इन जी माना ॿुधाइनि था उलमाए मुफ़स्सिरीन त अब्दुल्लाह, अलाह जो बानो, इन जी माना आई ॻाल्हि समझ में। ए याकूब जी औलाद, तव्हां यादि करियो मुंहिंजी नेमतुनि खे, यानी अलाह ताला उन्हनि खे चए थो जेके मां तव्हांखे नेमतूं ॾिनियूं, मुंहिंजी नेमतुनि खे यादि कयो, ऐं तव्हां मुंहिंजे वाइदे खे पूरो कयो त मां तव्हांजे वाइदे खे पूरो कयां। हाणे हिननि जो कहिड़ो वाइदो हुयो, अलाह जो कहिड़ो वाइदो आहे? अलाह ताला हुननि खे पंहिंजे किताब जे अंदरि, तौरात जे अंदरि ई ॿुधायो
त तव्हांजे आख़िरी वक़्त जे अंदरि हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो, जेको आख़िरी नबी आहे, ख़ातमुन नबीजीन आहे, ला नबी अबादी वला रसूल अबादी, उन खां बाद में को बि नबी न ईंदो। तव्हांखे उन जे मथां ईमान आणिणो आहे। तव्हां उन जे मथां ईमान आणियो, तव्हां पंहिंजो वाइदो पूरो कयो, पोइ मां पंहिंजो वाइदो पूरो कंदुमि। अलाह ताला फरमाईंदो तव्हां जॾहिं उन जे मथां ईमान आणींदव त तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करे मां तव्हांखे जन्नत जो हक़दार बणाए छॾींदुमि। तव्हां पंहिंजे वाइदे खे पालियो। इन आयत मां इहा ॻाल्हि बि सम्झ में अचे थी त इंसान जॾहिं बि कंहिं सां कंहिं बि क़िस्म जो वाइदो करे त वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी न करे। इस्लाम जे अंदरि वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी वारो असां वटि वरी मुस्लमान, अलाह ताला रहम फरमाए, आख़िरी वक़्तु थी वियो आहे, असां वटि वाइदे जी त का अहमियत ई न रही आहे। पोइ असां वाइदे जी अहमियत ई न आहे, वरी उन वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी बि कंदा आहियूं, वरी उन खां अञा वक़्तु माना अॻिते अॻिराई बि करे वेंदा आहियूं। बहरहाल अलाह ताला चवनि था याकूब जी औलाद तव्हां यादि करियो जेको तव्हां मुंहिंजी नेमतुनि खे जेके मां तव्हांजे मथां कयूं आहिनि, हाणे तव्हां मुंहिंजे वाइदे खे पूरो कयो त मां तव्हांजे वाइदे खे पूरो कयां। भई इहा या फ़रबुन ड्रुजो बि मूंखां। अॻिते अलाह ताला हिननि खे चए थो त व आमिनू बिमा अनज़लतु, ईमान आणियो, मञियो उन किताब खे जेको मूं नाज़िल कयो आहे। यानी हिकु किताब जेको अलाह साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने क़ुरान मजीद जेको नाज़िल कयो आहे, अलाह ताला फरमाइनि तव्हां मञियो उनखे जेको मूं नाज़िल कयो आहे। पर हिन किताब जी ख़ासियत छा आहे? मुसद्दिक़ल लिमा माअकुम, तस्दीक़ करण वारो आहे तव्हांखे। यानी तव्हांजे मथां जेके किताब नाज़िल थिया उन जी तस्दीक़ बि कंहिं कई। हिन किताब असांखे कहिड़ी ख़बर त तौरात लथल आहे, इंजील लथल आहे, ज़बूर लथल आहे, ॿिया सहीफ़ा लथल आहिनि, उन जी तस्दीक़ बि कंहिं कई। अलाह जे क़ुर असांखे ॿुधायो अथव तौरात बि लथो आहे, इंजील बि। अलाह तबारक व तआला उन्हनि खे चयो त हाणे तव्हां मञियो, हिन जे मथां ईमान आणियो। वला तकुनू अव्वल काफ़िरिन बि, ऐं न थियो तव्हां पहिरियां काफ़िर जो इनकार करण वारा हुजो, पहिरियां काफ़िर न थियो। ॾिसो हीअ जेका सूरतुल बक़रा नाज़िल थी आहे, इहा नाज़िल थी आहे तक़रीबन मदीने जे अंदरि। पहिरियां जेके काफ़र हुया उहे त हुया मके वारा, अहले मुशरिक। काफ़रनि जा टे क़िस्म अथव, टोला टे आहिनि। हिकिड़ा हुया इहे मुशरिक जेके बुतनि जी पूॼा कंदा हुआ, हिकिड़ा हुया यहूदी, हिकिड़ा हुया नसारा। यहूदी ऐं नसारा जेके आहिनि इहे ॿई अहले किताब आहिनि। आई ॻाल्हि सम्झ में? यहूदी ऐं नसारा इहे ॿई छा आहिनि बाबा? अहले किताब। मके जा जेके मुशरिक हुया उहे मुशरिक, उहो अहले किताब न हुया। अलाह ताला फरमाए, उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा हिन मां पहिरीं काफ़िर मां मुराद यहूदी आहिनि। छो त उन्हनि खे हर शइ जी ॼाण हुई। हर शइ जी छा हुई बाबा? ॼाण हुई त हीअं थींदो, आख़िरी नबी ईंदो, उनजी हीअं वसफ़ हूंदियूं, हिन जॻह ते वञी करे रहंदो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक बि हुयो। हर शइ जी उन्हनि खे मालूमात हुई। त पोइ ज़ाहिर आहे इल्म वारो सभ खां पहिरीं मुखातब थींदो आहे न। त इन पहिरीं काफ़िरनि मां जेको मुराद आहे, न थियो तव्हां पहिरीं काफ़िरनि मां, त इहो यहूदी मुराद आहिनि। बहरहाल वला तश्तरू बि आयाती समनन क़लीला, अलाह ताला फरमाए थो तव्हां न ख़रीद कयो मुंहिंजी आयतुनि खे समनन क़लीला, मुल्ह थोरे ते तव्हां मुंहिंजी आयतुनि खे ख़रीद न कयो। ॾिसो इन मां जेके काफ़ी हुननि जा यहूदी हुया, उहे जेके असांजे दीन जूं ॻाल्हियूं असांजे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ जेके हुयूं, उहो पंहिंजे किताब मां हेॾड़े होॾड़े करे कुझु रक़म वठी करे साइड करे छॾींदा। सिर्फ़ु माण्हुनि खे पैसनि जे करे ऐं माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ अहिड़ो मामिलो कंदा। त पोइ अलाह ताला उन्हनि खे फरमाए तव्हां न ख़रीद कयो मुंहिंजी आयतुनि खे, थोरे मुल्ह ते मुंहिंजी आयतुनि खे ख़रीद। इन थोरे मुल्ह जे करे पंहिंजी दुनिया बि तव्हां ख़राबु कयो था, पंहिंजी आख़िरत बि ख़राबु कयो था। छो था तव्हां हक़ खे लिकायो, सच खे छो था लिकायो, जेका पधरी शइ आहे। ऐं असांजे काफ़ी उलमा मुफ़स्सिरीन फरमाए हिन मां मुराद इहो आहे त क़ुरान मजीद खे पैसनि जे कमाइण जो ज़रियो न बणायो वञे। क़ुरान मजीद खे बाबा पैसनि जे कमाइण जो ज़रियो न बणायो वञे। टे जेके इमाम आहिनि, इमाम अहमद बिन हंबल आहे, इमाम शाफ़ई आहे, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह। आई ॻाल्हि सम्झ में? चौथों आहे हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ रहमतुल्लाह अलैह। हाणे जेके उस्ताद वेही करे मदरसे में ॿारनि खे पढ़ाइनि था, क़ुरान मजीद जो इल्मु ॾियनि था, दर्स ॾियनि था, इमाम आज़म अबू हनीफ़ रहमतुल्लाह अलैह जे बि नज़दीक इहे जेको आहिनि उन्हनि खे पैसा वग़ैरह वठणु जाइज़ न आहिनि, शुरू वारा। यानी जेके शुरू ई हनफ़ी हुया उन्हनि जे नज़दीक। पर जेके बाद वारा हनफ़ी हुया,
जीअं हिदाया वारे जी फतवा इहा त भई जेके ॿार वेही करे मस्जिद ऐं मदरसे जे अंदरि कारी साहिबान पढ़ाइनि था इहे पंहिंजो वक़्तु ॾियनि था, पंहिंजे वक़्त जी उजरत वठंदा, ऐं जेकॾहिं इहा उजरत न वठंदा त पोइ इहो दीन जो वॾो नुक़सानु थींदो। हर को माण्हू ज़ाहिर आहे जेकॾहिं मदरसे मां बि उनखे कुझु न मिले, ॿाहिरि का मज़ूरी वग़ैरह बि न करे, हलो हिकिड़ो माण्हू माल वंदा त ॿी ॻाल्हि आहे, पर जेको ग़रीब आहे, जेको क़ुर जी ख़िदमत उनखे उतां बि न मिले, ॿाहिरि बि न करे त पंहिंजो घर कीअं हलाईंदो। पोइ इन जे करे उलमा इकराम इहा फतवा ॾिनी त भई जेके मसाजिद ऐं मदारिस जे अंदरि वेही करे दीन जी ख़िदमत कंदा उनजो मुनासिबु वज़ीफ़ो उन्हनि जे लाइ वठणु बिल्कुलु जाइज़ आहे ऐं वठी सघनि था। हिदाया वारे जी फतवा बि इहा आहे। बाक़ी असांजे इलाइक़े जे अंदरि ॿियो हिकिड़ो रवाजु आहे, उहो रवाजु छा आहे, मौलवी साहब हाफ़िज़ साहब वठी वेंदा आहियूं, उते वञी करे क़बर जे मथां बीह करे क़ुर मजीद पढ़ाईंदा आहियूं, पोइ तव्हां असां उनखे रक़म अदा कंदा आहियूं। इहा रक़म इनखे ॾियणो ऐं उन हाफ़िज़ साहब जो वठणु इहो ॿई नाजाइज़ आहिनि। इहा रक़म इन्हनि खे न ॾियणो खपे, ॾियणो बि नाजाइज़ आहे, वठणो बि छा आहे, नाजाइज़ आहे। छो त इन में त को दीन जो नुक़सानु ई न आहे न। इन में कहिड़ो, हलो हीअं हाफ़िज़ साहब वेठो आहे, जेकॾहिं ॿारनि खे नथो पढ़ाए त पोइ इहो क़ुर पढ़ाइण वारो केरु हूंदो जेको अॻिते करे हली करे पढ़ाईंदो। इन में त को मसइलो न आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त जेके मस्जिद ऐं मदरसे जे अंदरि पढ़ाईंदा उन्हनि जे लाइ जवाज़ जो मामिलो आहे। बाक़ी जेके ॿाहिरि वञी करे क़बरुनि जे मथां पढ़ाईंदा, बिल इतफ़ाक़ तक़रीबन अहनाफ़ इहो ई लिखियो आहे त इन्हनि जे लाइ पैसा ॾियणो इन्हनि खे जाइज़ कोन्हे को, ऐं इहो अमल कराइण बि दुरुस्त न आहे। त वला तश्तरू बि आयाती समनन क़लीला, न ख़रीद कयो मुंहिंजी आयतुनि खे थोरे मुल्ह ते, व इहा फतकून, ऐं मूंखां ई ॾिजो। सम्झो त अलाह तबारक व तआला इन्हनि खे बनी इसराइल वारनि खे चयो। अच्छा, वला तलबिसुल हक़ बिल बातिल व तक्तुमुल हक़ व अंतुम तालमून, आख़िरी आयत अलाह ताला फरमाए थो त न मिलायो तव्हां कूड़ खे सच सां गॾु, ऐं न लिकायो तव्हां हक़ खे, हालांकि तव्हां ॼाणियो था। माना कूड़ खे सच सां उहो छा पिया कनि त ॿुधायां पियो त किताब कढी करे थोरी रक़म वठी करे माना पंहिंजो हेॾे होॾे करे पाण वारी ॻाल्हि खे अॻिते करे ज़ाहिर करे बीहारींदा। अलाह ताला इन्हनि खे फरमाए थो वला तलबिसुल हक़ बिल बातिल, न मिलायो तव्हां सच खे कूड़ सां, ऐं वतक्तुमुल हक़, ऐं न लिकायो तव्हां हक़ खे। हालांकि तव्हां ॼाणियो था, तव्हां पंहिंजनि किताबनि जे अंदरि सभु शइ पढ़ी बि आहियो, ॼाण जे बावजूदि बि जेकॾहिं तव्हां ईअं कयो था त इहो तव्हांजे लाइ वॾो लम्हे फ़िक्री आहे। इन मामलात ऐं मसाइल खां पंहिंजो पाण खे बचायो। अलाह खां दुआ आहे अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला